इज़त जो तहफ़ुज़। थाणे जो मक़सदु ॾोहारियुनि जे लाइ ख़ौफ़ हुजे ऐं मज़लूमनि जे लाइ उत्साह हुजे। पर अॼुकल्ह थाणा जेलूं ज़ालिमनि जे लाइ अयाशी घर, ज़ालिमनि जे लाइ सुख ऐं सहंज, ज़ालिमनि जे लाइ पनाह गाहूं ऐं मज़लूमनि जे लाइ अज़ियत गाहूं, ज़ुल्म गाहूं, तशद्दुद गाहूं। कहिड़ो निज़ाम आहे? 1400 साल अॻु में जॾहिं हथ कटण, पेर कटण ऐं क़त्ल जो बदिलो क़त्ल, अख जो बदिलो अख हुई, त इन जे करे त उन वक़्तु थाणा ऐं जेलूं न हुयूं। थाणा जेलूं हूंदे अख जे बदिले अख त आहे, पर उहा अख मज़लूम जी थी कढी वञे। हथ जे बदिले हथ त आहे, पर ज़ालिम जो हथु महफ़ूज़ आहे ऐं मज़लूम जो हथु कटियो थो वञे। उज़वे जे बदिले उज़वो आहे, ज़ालिम जो उज़वो महफ़ूज़ आहे, मज़लूम जो उज़वो कटियो थो वञे। इज़त मज़लूम जी लाथी थी वञे, ज़ालिम जी महफ़ूज़ आहे। न्याणी जी इज़त न्याणी